इन वक्त असां वेठा आहियूं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे सेट ते रिकॉर्डिंग हले पई ऐं मूंसां गॾु तमामु सुठा ऐं सीनियर दोस्त साईं निसार शाह, उमेद अली कलवड़, इम्तियाज़ साद, अज़ीज़ कंबराणी, असद कुरैशी ऐं ॿिया घणा ई हिन ड्रामे में शामिल आहिनि। उमेद त तव्हां इहो ड्रामो ॾिसंदव ऐं असांखे भरपूर मोट ॾींदव जीअं सदाईं तव्हां ॾिनी आहे। इंशाल्लाह असां कोशिशि इहा ई कंदासीं त बहितर खां बहितरीनु एंटरटेनमेंट तव्हांखे ॾियूं। इन जे करे मां हिकु अलॻि कैरेक्टर में अचां पियो ऐं इहो कैरेक्टर तव्हां ज़रूरु ॾिसंदा ऐं पंहिंजी राय का आगाज़ कंदा। अस्सलाम वालेकुम, मां आहियां अज़ीज़ कंबरानी ऐं असां ड्रामे सिंध टीवी जो ज़बरदस्त ड्रामो ज़हर ज़िंदगी जे सेट ते वेठल आहियूं, जंहिंजो डायरेक्टर असांजो प्यारो दोस्त फर्ज़न मलक खजू आहे ऐं राइटर नूर ज़ौन साहब आहे। हिन ड्रामे में मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त आज़म नंदर साहब आहे, मुंहिंजो प्यारो दोस्त दस्तगीर पावर साहब बि आहे, सोनू मिर्ज़ा आहे, सन्ना रज़ा आहे। असांजो सेट ॾाढो ज़बरदस्त आहे, कुझु कॉमेडी ट्रेजेडी घणो कुझु अथसि ऐं इंशाल्लाह तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ सना रज़ा। मां हिन वक्त मौजूद आहियां मीरपुर माथेले में ऐं हिन वक्त ड्रामा सोप ज़हर ज़िंदगी जे सेट ते ड्रामे में तमामु घणो मज़ो पियो अचे। हिन ड्रामे जो राइटर आहे साईं नूर ज़ौन ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर जेको आहे उहो आहे फर्ज़न मलिक। हिन ड्रामे में मां जेको किरदारु अदा कयां थी वधीक उहो तव्हां ॾिसिजो, पोइ मूंखे पंहिंजी राय खां आगाज़ कयो। थैंक यू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ग़ुलाम दस्तगीर पहर। असीं अॼु मीरपुर माथेले में ज़हर ज़िंदगी जे सेट ते मौजूदु हूं। हिन ड्रामे जो राइटर मोहतरम नूर ज़ौन ऐं हिन ड्रामे जो हिदायतकार फर्ज़न मलक खजू आहे ऐं हीअ जेका कहाणी आहे, हिन कहाणी जा मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि। हिन में मज़ाक़ बि आहे, ट्रेजिडी बि आहे, रोअण बि आहे, खिलण बि आहे ऐं घणो हिन जो जेको रिकॉर्डिंग आहे सॼी 12 सेट आहिनि। इंशाल्लाह ताला तव्हांखे हीउ ड्रामो ॾाढो पसंदि ईंदो ऐं हीउ ड्रामो ॾिसण न विसारींदा। वरी महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो उमेद अली कलवड़। तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ां इहा हाली मदद। असां हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी जे सेट ते मौजूदु आहियूं ऐं हीउ ड्रामो 12 ते फोकस कयो वियो आहे सॼो। असद कुरैशी साहब आहे, निसार शाह आहे, मां आहियां, आज़म बेंगल आहे। हीअ सभु दोस्त ॾिसो पिया, सभु गॾु आहियूं असां ऐं इनशाला हीउ ड्रामो वरी तव्हांखे वरी ॿिए हिसाब सां ॿिए रुख ॾे वठी वेंदो तव्हांखे। इनशाला तव्हां इंजॉय कंदो, मज़ो ईंदो तव्हांखे ऐं असांजे हिन ड्रामे खे ज़रूरु ॾिसिजो। तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ां इहा हाली मदद। जंहिंजो डायरेक्टर आहे फर्ज़न मलक ऐं असां हिते सेट ते ॾाढो इंजॉय पिया कयूं। हीअ कहाणी ॾाढी सुठी आहे, इंशाल्लाह तव्हांखे ॾाढी वणंदी, छोकी हिन में एक्शन बि आहे ऐं भेण भाउ जो प्यार मोहबत बि आहे ऐं मतिलबु कि दुश्मनियूं बि आहिनि, खोड़ सारा मतिलबु सभु हिन में अचनि था पियूं। तव्हांखे ॾाढी वणंदी। काफ़ी वॾा अदाकार बि असां सां गॾु कमु करे रहिया आहिनि। हाणे ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पवंदी। पैसे दो इधर बेटे, इधर हेलो।